अॼु पेटेलम जी 33 सालगिरह आहे तव्हां शानदार नमूने सां मल्हाई आहे पंहिंजो मौक़िफ़ बयानु कंदा सालगिरह जे हवाले सां। साईं 1951 में अॼोकी तारीख़ ते असांजे पेटेलम जे क़ाइद उस्तादनि जे क़ाइद साईं जान मोहम्मद जमाली जी क़यादत में अॼोकी तारीख़ ते पेटेलम जी सालगिरह इहो पेटेलम रजिस्टर थी उनखे पेटेलम जा मुख़ालिस सचा औलाद सचा साथी उनखे ईद जो ॾींहुं करे सालगिरह जो ॾींहुं करे मल्हाईंदा आहिनि। अॼु असां पंहिंजो फर्ज़ु सम्झी हैदराबाद डिवीज़न जे तरफ़ खां पेटेलम जो सालगिरह पेटेलम जो बर्थडे मल्हायो आहे ऐं इंशा अल्लाह ताला आउं इहा उमेद थो कयां त जेसीं ताईं उस्ताद प्राइमरी उस्ताद हूंदा तेसीं ताईं जा सालगिरह मल्हाईंदा। पेटेलम जेका तंज़ीम आहे उस्तादनि जी तंज़ीम आहे उस्ताद हुनखे कीअं था सम्झनि? पेटेलम जी तंज़ीम खे उस्ताद पंहिंजी माउ सम्झे थो ऐं उन सां उस्ताद सचो आहे उस्ताद सां निभायो आहे चाहे 1951 हुजे या 1937 हुजे या 2023 हुजे 2024 हुजे उस्ताद पेटेलम सां निभायो आहे जेको आहे साथ ॾिनो आहे हुनखे पंहिंजी माउ सम्झो आहे आम उस्तादनि सां निभायो आहे। छा पाकिस्तान जे ॿियनि सूबनि में पेटेलम जहिड़ी तंज़ीम आहे? ॿियनि सूबनि में तंज़ीमूं आहिनि पर जेकॾहिं पंजाब में प्राइमरी टीचर्स जूं तंज़ीमूं आहिनि पर उहे डिवीज़न ताईं महदूद आहिनि त डिवीज़न में हिकिड़ी तंज़ीम आहे ॿी रीजन में ॿी तंज़ीम आहे टी रीजन में टी तंज़ीम आहे जीअं पंजाब आहे उन में 6-7 तंज़ीमूं अलॻि अलॻि रजिस्टर थियल आहिनि ईअं असां वांगुरु हिकिड़ी तंज़ीम जेका उहा न आहे। ठीकु आहे महिरबानी सर थैंक यू।